बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तों अस्सलाम वालेकुम। दोस्तों छा थी बेटा जो बेद जन्म ससवी जबलनि में पए थी वञी त जबल ॾिठईं त बणाए त हीअ दिलि दहलाई जबल आहिनि, कीअं टपबो। पोइ इन सोचियो त हाणे जेकॾहिं मां मोटां थी त पोइ त मेणा मिलंदा, पोइ जेकॾहिं वञा थी त मौत ई मौत आहे। पोइ हिन इहो ई सोचे चयो त जेकॾहिं जेको मौत आहे उहो विछोड़े खां उहो मौत बहितर आहे। उहो हिन बैत में आहे, तव्हां ॿुधिजो। चए थो त काथियूं काहीं द्यास मोटां ता कर मेणो, बानी बारोचन सी संग न साईं द्यास, बानी बारोचन सी संग न साईं द्यास, अल फिराक मिनल मौत हिते न हूंद्यास, आह न लाहींद्यास जेरे जत ॾिसी मरां। हाणे चए थो त काथियूं, चए थो जबलनि मूं काहींदसि, जबल वॾा जबलनि मूं, जबल घणा जबल ई जमा लफ़्ज़ आहे। जबलनि मूं काहींदसि पर मोटंदसि त मेणा मिलंदा, बानी बारोचन सी संग न साईं द्यास। चए त जेकॾहिं मां उते पहुची वियसि त उन्हनि खे संग न छिकींदसि, संग जो रिश्तो न छिकींदसि। बानी चवंदसि मां तव्हांजी बानी आहियां, संग न साईं द्यास, माना संग जी जेका आहे सा छिक न कंदसि, न घुर कंदसि त मां तव्हांजो संग हुयसि, तव्हांजी मां बांह हुयसि, मां तव्हांजी भाॼाई हुयसि वग़ैरह वग़ैरह। चए थो इहो मां संग जो रिश्तो न छिकींदसि, साईं द्यास माना छिकी द्यास। अल फिराक मिनल मौत हिते न हूंद्यास। चए थो त अल फिराक मिनल मौत इहो अरबी लफ़्ज़ आहे, पर हिन जी माना त यार सिधी सही आहे त अल फिराक माना विछोड़ो। चए थो विछोड़ो मौत खां ॾाढो ॾुखियो हूंदो आहे। आह न लाहींद्यास जेरे जत ॾिसी मरां। चए थो त पोइ हिन मां सिक न लाहींदसि, आस न लाहींदसि, उमेद न लाहींदसि, जेर जत ॾिसी पोइ मरां। तो छा लतीफ़ जो बैत दोस्तों तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं बैत पसंदि अचेव त पेज फॉलो कयो। हक़ मौजूद जे लतीफ़ जी ॿोली।